चाचा नवाब खान असां लाइ ख़तरनाक साबित थी वियो आहे। ओ तोखे ऐं मूंखे मारण में देरी न कंदो। नवाब खान तो उथंदे खां वठी मूंखे मारण जी पूरी कोशिश पियो करे। हिमल ताईं इहो मारे न सघियो आहे। जेसे ताईं मूंखे खुदा न मारींदो इहो छा मूंखे मारींदो। भोलड़ो पहिरियों नवाब खान वटि उहे माण्हू कोन हुया जेके असांजे साम्हूं बीह सघनि। हिन वक़्तु नवाब खान मीर ऐं मूसा खे हिकु करण जी कोशिश में आहे। जॾहिं मीर ऐं मूसा नवाब खान सां हिकु थी हथ मिलायो त हू असां लाइ ख़तरनाक साबित थींदा। चाचा मीर ऐं मूसा त तव्हां सां बि ठाह करण जे लाइ तयारु आहिनि। जेकॾहिं तव्हां पंहिंजो ज़िद छॾे मीर ऐं मूसा सां हथ मिलाईंदव त हू तव्हां सां ठाह कंदा। मीर खे मां मारे त सघां थो, पर पुट हुन सां हथ कॾहिं बि कोन मिलाईंदुसि। बाबा तुंहिंजो ज़िद ई तोखे माराईंदो। जे तूं सम्झींदी त मां ज़िद ते आहियां। मां जेॾीमहिल मरी वञा त मुंहिंजे मौत ते हिकु बि ॻोढ़ो न वहाजांइ। पर मां बि इहो तोखे चई थो छॾियां, जॾहिं मीर मरी वञे न तूं बि हिकु ॻोढ़ो न वहाजांइ, पकी थी वेही रहिजांइ। मीर खे मूं मौत साहे छॾियो आहे। हींअर त मां तुंहिंजी ज़िंदगी लाइ दुआऊं घुरां थी। फिलहाल त चाचा जी हिफ़ाज़त लाइ मां आहियां। दुश्मन असांजे पाछे ताईं बि कोन पहुची सघंदा सोट। पर हा सोट राणी, जेकॾहिं मां मरी वञा न त पोइ चाचा जी हिफ़ाज़त तूं कजां। वक़्त जेसे ताईं तूं मूंसां गॾु आहीं न मूंखे केरु बि कुझु नथो करे सघे। इहे भोला बांदर मूंखे छा कंदा। सुडल ने कमीने बख्शल खे हथ कयो। ख़बर त पवे इहो कहिड़े बेर में चला। हीरा इन बख्शल खे असां कंहिं वक़्त बि टांडा ॾेई सघूं था। हुन खां पहिरियां तव्हां इन कमीने वक़्त जो सोचो। जेसी ताईं इन कमीने वक़्त खे मां पंहिंजे पेरनि जे हेठि नथो ॾिसां हिन दिलि खे सुकून कोन मिलंदो। सुडल तुंहिंजे दिलि जे सुकून जे लाइ असां बख्श त इन वक़्त खे बि कोन कंदासीं। जेतिरो बि जल्दी थी सघे इन कमीने वक़्त खे लेटाइणो आहे। इन खां वधीक इन खे मोहलत न ॾियणु खपे। पहिरियों सोडल जे पलांद जो सोच, उन खां पोइ बख्शल खे हथ करे वठंदासीं। नज़ीर तूं ऐं सोडल हक़ीक़त खां काफ़ी परे आहे। जेसी ताईं मुंहिंजो अंदाज़ो आहे न बख्शल ऐं वक़्त पाण में मिलियल जीननि तोखे मूंखे धोखो ॾिनो पंहिंजे जाल में फसायो। हाणे असां बख्शल खे हथ करे इन वक़्त खे उन जाल में फसाईंदासीं। पोइ इहो बख्शल इन वक़्त खे वठी अची असांजे साम्हूं बीहारींदो। तोखे पूरी पक आहे त बख्शल इन वक़्त सां मिलियल आहे? मूंखे सोराना पक आहे सुडल त इहो वक़्त ऐं बख्शल नवाब खान जे लाइ कमु था। इन करे चवां थो त बख्शल खे हथ कयो। जेकॾहिं बख्शल हथ थी वियो न त पोइ असां वक़्त खे सुकून सां फसाए वेंदासीं। न त इहो वक़्त सियाणे कांव वांगुरु असांखे ॾाढो ॾुखियो थी। इन करे चवां थो त पहिरीं ने बख्शल खे हथ करणो। बख्शल मूंखे रुगो एतिरो ॿुधाए मुंहिंजे तॾे ते मुंहिंजी औताक ते मूं वटि पनाह वठण आयो या वरी कंहिंजी जासूसी कर। शेर अली तोसां मुंहिंजी कहिड़ी दुश्मनी आहे ऐं तुंहिंजी जासूसी करे ऐं मां तुंहिंजे दुश्मन खे ॿुधायां। छाड़े तूं दुश्मनी मूंसां कंदे बलूकड़ा वेॾे विसारे छॾी जो मुंहिंजी औताक ते मुंहिंजे तॾे ते तूं अची पनाह वरिती। हाणे तो चए त मूंखे कहिड़ी दुश्मनी करणी आहे। कर दुश्मनी तूं मूंसां। बख्शल मूंखे तुंहिंजी दुश्मनीअ मां को बि भउ न आहे। छा नोरीअ जी महिमानी बबेर मूंखे तुंहिंजी दुश्मनी में को बि भउ कोन्हे। बाक़ी मूंखे तुंहिंजी गद्दारीअ मां भउ थिए गद्दारी। चवंदा न बेग़ैरत भाउ खां
गैरतमंद दुश्मन बनो। जेकॾहिं भाउ में टके जेतिरी बि गैरत न आहे न, कढी बार उनखे फिटी कर लत ई हिकड़ी ऐं उन गैरतमंद दुश्मन खे पंहिंजे सीने सां लॻाए। इन्हीअ करे बख़्शल मां तोखे सम्झाए थो छॾियां, इज़त सां गैरत सां हिते मुंहिंजे तॾे ते मुंहिंजो ताक़त ते रही सघे थो। बाक़ी जेकॾहिं बख़्शल तूं कंहिंसां गद्दारी करे आयो आहीं या हिते मूं वटि अची मूं सां गद्दारी कंदे त पोइ ही कन खोले गौर सां मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। मुंहिंजो नालो शेर अली थई। सौ गिदड़ मिली करे बींदा आहिनि, मूं सां मुक़ाबिलो न करे सघंदा। वो तुझी भलाई नहीं हमें तो पेर ड्राए तो पेर इथे सिर न खणी छॾिया। शेर अली हिक ॻाल्हि कन खोले मुंहिंजी ॿुधी छॾ, न ई मां गद्दार आहियां न ई मां तोसां गद्दारी कंदुसि। ऐं जेको मुंहिंजे मथां शक करे थो न त उनजे तॾे ते मां कॾहिं बि नथो रही सघां। हल हल हाणे पेर ड्राए, नथो खपी मूंखे तूं, तो जहिड़ा दोस्त मूंखे खपनि न। हल ओहो दरवाज़ो खोलियो पियो अथई। यारो यारी शेर अली, यारो यारी छाजी हल। वॾा तव्हां हिनखे ईअं बेइज़तो करे रवानो न कयो। तोखे त चङी तरह ख़बर आहे मुंहिंजे तॾे ते मुंहिंजी हिन औताक ते गैरतमंद दुश्मन जे लाइ त जॻह आहे, उहो रही सघे थो। गद्दार ऐं बेगैरत भाउ हिते नथो रही सघे। वॾा तव्हांखे पूरी पक आहे त बख़्शल संगत सां गद्दारी कई आहे? वाहिद नंढड़ो ॿार ऐं ॿार खीर पियाक ॿार, तोखे हिननि ॻाल्हियुनि जी का बि ख़बर कोन्हे। ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं बख़्शल उन्हनि सां विड़ी न अचे या गद्दारी न करे अचे या हिते पनाह लाइ न अचे, उन्हनि सां गद्दारी करे या विड़ी आया तॾहिं हिते मुंहिंजे तॾे ते बख़्शल पहिरीं बि हिते आयो। यादि कर, इहो बख़्शल धोखेबाज़ माण्हू आहे, चापलूस जासूसी करण वारो, गॾु खाई गद्दारी करण वारो। इन्हीअ करे अहिड़ा माण्हू तो पेर ड्राहिनि त भलो आहे, किथे हिननि खे मां फट न मारे छॾियो। उहो छा चयो तो, छा चयो बख़्शल खे, तो छा ॿुधो त बेगैरत भाउ खां गैरतमंद दुश्मन भलो। ॿुध ई नथो, हुन खां पोइ बि तूं ॻाल्हाई थो। बसि घणो ॻाल्हाए त हाणे चुप। आदि तू छा थी समझी त हिन चक्कर मुंहिंजी मूंसां सां शादी थी वेंदी आहे, हिन चक्कर बि को रुकावटूं पैदा थींदियूं। नवाब खान जे हूंदे न तुंहिंजो घर आबाद थींदो ऐं न मूंसा जो। मूंसां सां त नवाब जो ठाह थी वियो आहे, पोइ बि हुनखे धोखो ॾींदो। ठाह जे बहाने नवाब खान नैना जो मूंसा खां पलांत पियो करे, जेको मूंसा खे सम्झ में नथो अचे। हा आदि, इहा ॻाल्हि मूंसा खे सम्झाइणी पवंदी त हू नवाब जी तरफ़ां पंहिंजो ख़्यालु करे। नवाब खान खे मूंसा असां खां वधीक सुञाणींदो आहे, पोइ असां हुनखे छा सम्झायूं? आदि मां मूंसा सां मिलण थी चाहियां, अॼु न सुभाणे मूंसा असां वटि ज़रूरु ईंदो, अचे त पोइ। आदि पोइ त तूं हींअर ई वञ, मूंसा खे वञी मुंहिंजो न्यापो ॾे त हिकु चक्कर असांजे घर मां थी वञे। तूं छा थी सम्झे भेण त मूंसा घर में वेहंदो आहे जो मां हुनखे न्यापो ॾेई अचां? तूं जांच त कर, मता घर हुजे। जेकॾहिं तूं चवें थी त मां वञा थी, पर जेकॾहिं घिटीअ में इहो ॾेॾर मोह मिलियो त पोइ ॾाढी तादी कंदो। आदि तूं लीमे खे ॾिसी न त उतां ई मोटी पइजां। मां त घर मोटी ईंदसि, पर इहो पोइ बि मोह मुंहिंजे पोयां ट्रा कंदो ज़रूरु ईंदो। भेण खुदा कंदो त तुंहिंजे मुंहुं ई न पवंदो ऐं तूं थी ईंदीअ। पहिरियां त मूं सोचियो हो त शेर अली ॿाहिरि निकिरी हक़ीक़त ॼाणण जी कोशिश करे ऐं फेरा खणी पंहिंजे ॾोहारियुनि जे वञी दर ते पहुचनि, पर हुन निभागे जो शक त असां मथां ख़तम ई नथो थिए।
पर हू त असांखे पंहिंजो दुश्मन सम्झण लॻो ऐं इहो तेसी ताईं असांजो पीछो न छॾींदो जेसि ताईं शेर अली जा पंहिंजा असां गोॾा नथा खोलियूं। बाबा साईं असां बि इहो ई सोचियो आहे त हाणे शेर अली सां का बि रियाद न करणु घुरिजे। बाबा साईं ॿियो पोइ शेर अली खे नंढो पोइ खामोशी छा जे लाइ? बाबा साईं हिन चकर शेर अली जे माण्हुनि खे न पर शेर अली जा गोॾा कुटियो त उहो तॾहिं असांखां पासीरो थींदो। मूं पाण बि इहो ई सोचियो आहे त हाणे ॿियनि सभिनी खे छॾे शेर अली में हथु विझणो आहे। जेसी ताईं उठ जा असां गोॾा नथा कुटियूं तेसि ताईं इहो असांखे फट न ॾींदो। बाबा साईं हाणे हिन मां जान छॾाइण लाइ शेर अली खां अहिड़ो कमु कयूं जेको असांजो नालो ॿुधी छिरक करे। हा अकबर सही थो चई, पर हाणे पूरो बंदोबस्त करे पोइ ई शेर अली में हथु विझंदासीं। राणी मूंखे पक नथी थिए को ॻोल्हण मोबाइल तो ताईं पहुचाईंदो। मीर हीअ मोबाइल मां घणो टाइम पाण नथी रखी सघां। तुंहिंजो जेको कमाए मूंखे ॿुधाए छॾ त मां हिन फोन खे अॼु ई गुम करे छॾींदसि। न राणी इहा मोबाइल तोखे पाण वटि रखणी आहे। उहो मां पोइ सोचींदसि। तूं मूंखे इहो ॿुधाए त तुंहिंजो कहिड़ो कमु आहे। राणी छा तूं मूं वटि वापसि अचणु नथी चाहीं? तूं बाबा खे राज़ी करे मां त अॼु अचण लाइ तयारु आहियां। राणी तुंहिंजो पीउ कॾहिं बि राज़ी कोन थी, उन करे तोखे घर छॾे मूं तरफ़ अचणो पवंदो। जेकॾहिं मां तो तरफ़ हली आयसि त बाबा तोखे कॾहिं बि ज़िंदा कोन छॾंदो मीर। राणी तुंहिंजे पीउ खे जॾहिं बि मौक़ो मिलियो न तूं मूंखे मारे छॾी, पोइ तूं वापसि अची या न? हिन वक़्तु अञा हू सब्र में आहे। जेकॾहिं मां घरां निकितसि त हू होश विञाए वेहंदो। राणी जेकॾहिं तूं घर छॾे मूंसां रहणु शुरू कयो थी सघे तो चाचा बावल असांखे बख़्श ऐं असांखे माफ़ बि करे छॾे। न मीर, बाबा तोखे कॾहिं माफ़ कोन कंदो। पोइ छा तूं सॼी ज़िंदगी पंहिंजे पीउ वटि वेठल हूंदी? मीर मां काल बंदी गया, मूंखे लॻे तो घर तरफ़ केरु अचे थो। चाचा मूं दरिया खान खे हिते ओताक ते रहण जे लाइ चयो, ही मूंखे ॿुधाइण खां बग़ैर ईअं ई निकिरी वियो। मूसा हाणे तूं दरिया खान जो पीछो छॾे ॾे। चाचा तव्हां छा था चवणु चाहियो? मूसा मां इहो चवण थो चाहियां जॾहिं तूं असांजे विच में न हुए त असां ॾाढा सुख में हुआसीं। जॾहिं खां तूं हिते अचणु शुरू कयो आहे तॾहिं खां तूं दरिया खान खे असांखे सूरन में विझी छॾियो आहे। चाचा तव्हांजे चवण जो मक़सदु त मुंहिंजे करे तव्हां आज़ार में पइजी विया आहियो। हा हा मूसा रुगो दरिया खान न, मां बि मुसीबत में अची वियो आहियां। हिकु तरफ़ तुंहिंजा दुश्मन, ॿिए तरफ़ पुलिस। असां त सुकून सां रही बि नथा सघूं। चाचा मुंहिंजे करे जॾहिं तव्हांजे मथां एॾियूं मुसीबतूं आयूं आहिनि त पोइ दरिया खान मूंसां अहिड़ी ॻाल्हि छो न कई? मूसा दरिया खान तोखे चई नथो सघे पर तूं त ॾिसी सघीं थो न। चाचा जेकॾहिं मुंहिंजे हिते न अचण जे करे तव्हांजे मथां मुसीबतूं टरी सघनि थियूं त पोइ मूसा खे तूं वरी पंहिंजी औताक ते कोन ॾिसंदे। अबा इहा तुंहिंजी असां ते भलाई थींदी जेकॾहिं तूं न दरिया खान जो साथ छॾे वेंदे। अॼु खां पोइ कॾहिं बि तव्हां दरिया खान सां मूंखे गॾु कोन ॾिसंदो चाचा। ख़ुदा कंदो त मुंहिंजे न अचण सां तव्हांजे मथां मुसीबतूं टरी वेंदियूं चाचा। छा ॻाल्हि आहे सोच? मूंखे ॾिसी परेशान थी वई। मुंहिंजी परेशान जो कारण तूं आई ऐं मूंखां तूं ई पुछा थो करी त छा थियो आहे। मां तुंहिंजी परेशानी हिते हल करण लाइ आयो आहियां सोच। जेसी ताईं तूं हितां वापसि नथो वञी तेसी ताईं मुंहिंजी परेशानी ख़तमु कोन थींदी। मां हितां वापसि ज़रूर वेंदुसि सोच, पर तोसां निकाह करे तोखे गॾु वठी वेंदुसि। इहो तुंहिंजो ख्वाब कॾहिं बि पूरो नथो थी सघे। हिन ॾींहं खां पहिरियों मुंहिंजी तोखे मारे मौत ॾेई छॾींदो, पर इहो ॾींहुं कॾहिं बि न ईंदो। हिन बेवकूफ़ खे कहिड़ी ख़बर त वक़्तु जंहिंखे चाहींदो आहे हासिल ज़रूर कंदो आहे। चल अगर जे मीर ऐं मूसा खां तूं बचण चाहीं थो न त मूंखे पूरी हक़ीक़त ॿुधाए। दरिया खान तूं कहिड़ी हक़ीक़त जी ॻाल्हि थो करीं ऐं मां तोखे कहिड़ी हक़ीक़त ॿुधायां?
तोखे सब गद्दार था समझन। मुखे इहो ॿुधाए त तूं कंहिंसां मिली असां सां गद्दारी तो करी? दरिया खान मां गद्दार न आहियां। तव्हांजो मूं मथां हरू भरू इल्ज़ाम थो लॻे। तूं मूंखे इज़त सां न ॿुधाईंदे जेसी ताईं मां तुंहिंजूं ॼंगूं नथो भञा। अहमद तूं पाण में अटकी पिया अचो न। हथ कढ दरिया खान मुंहिंजे गले मां। छा कंदे तूं? चवां तो हथ कढ। अरे छा कंदे तूं? छॾे मूंखे। पाण खे संभाल दरिया खान। तूं गद्दार आहे राणा। जे गद्दार आहे त उनखे सज़ा मूसा ऐं मीर ॾींदा। इन कमीणे खे सज़ा मां ॾींदुसि। मां अगरि जन तव्हां साथ ॾियो हा त मां इन कमीणे खे उबतो टंगिया हा। दरिया खान असां जॻह खे टारियूं पिया ऐं तव्हां वधायो पिया। तरफ मीर मूसा वारा और ॿिए तरफ़ दरिया खान। हाणे नवाब खान वटि पनाह। नवाब खान लगे तो कुत्तो भजी वियो। इन्हें कमीने बख्शल के रात जो उनजे घर में गिड़ियत करणो पवंदो। यो बख्शल घर में वेह किथे तो जो इनके हथ कंदासीं। जेकॾहिं बख्शल गद्दार न हुजे हा न त पोइ ईअं भॼे न। इनजे वसीले ही असां वक्त ताईं पहुचंदासीं। तो हिकु चक्कर इहो गद्दार हथ चढ़े। मूसा मां चाहियां थो त शादी खां अॻु में तव्हां सजावल सां ठाह करे छॾियो। बाक़ी पोइ तव्हांजे लाइ मसइला कोन रहंदा ऐं तव्हां आराम सां शादी करे छॾियो। न नवाब खान, हिन महिल जेकॾहिं मूं ठाह करणु शुरू कयो त पोइ मुंहिंजी शादी हिते ई रुकिजी वेंदी। तव्हांखे त ख़बर आहे न मुंहिंजा सॼण घटि ऐं दुश्मन वधीक आहिनि। पोइ मां कंहिंखे मुंहुं ॾेई कंहिंखे मुंहुं ॾींदुसि। मञा थो त तुंहिंजा वधीक दुश्मन आहिनि, पर मां चाहियां थो त तूं ताक़तवर दुश्मन खे पंहिंजो कर। नवाब खान मूसा पाण सभिनी खां वधीक ताक़तवर आहे, पर मूंखे इहा ख़बर नथी पवे त हिन इहा ठाह जे पोयां तव्हांजो कहिड़ो मक़सदु आहे। मां बि सजावल सां ठाह करणु थो चाहियां। जेकॾहिं सजावल सां ठाह थी वियो त पोइ तव्हांजी शादी आराम सां थी वेंदी। तंहिं मूं सोचियो त मां पंहिंजी शादी धाम धूम सां कंदुसि, पर जॾहिं सुठी संगत मूंखां पासे थी वई आहे त पोइ धाम धूम सां शादी करण जो कहिड़ो मक़सदु न वठां। उन जे करे मां पंहिंजी शादी सादगीअ सां कंदुसि ऐं राति ई वञी मां लीमे वारनि सां मिलां थो ऐं शादीअ जी तारीख़ बि वठी थो अचां। मूसा, मां तव्हां सां गॾु आहियां। तव्हांखे जीअं वणेव तीअं कयो। नवाब खान, बाक़ी अहवाल मां सुभाणे तव्हांखे अची हिते ॾींदुसि ऐं तव्हांखे ॿुधाईंदुसि त शादी जी तारीख़ कहिड़ी ऐं कॾहिं था रखनि, पर इनशाअल्लाह 2-3 ॾींहंनि में शादी जी तारीख़ तय थी। सिजावल खान, जेकॾहिं थोरो अकेलाई में टाइम मिले त मूंखे तव्हां सां कुझु ज़रूरी ॻाल्हाइणो आहे। कुरबान हलो। जी बाबा साईं। चओ मीर, छा ॻाल्हि आहे? सिजावल खान, मूंखे तव्हांजी मदद जी ज़रूरत आहे। खुली ॻाल्हि कर मीर, त मां तुंहिंजी कहिड़ी मदद करे सघां? मां पंहिंजी घरवारी खे वापसि आणणु थो चाहियां। इहो त ठीकु आहे मीर, पर मूंखे इहो ॿुधाए त छोकिरी कुर्ब सां ईंदी आहे ॾाढा सां? सिजावल खान, उनखे घरां मां कढंदुसि, कंहिंखे ख़बर बि कान पवंदी।
मेरे जगह छोकरी तो सा बदल आ कोई तो छोकरी के आराम सां गड़ी सघे थो उन में असांजी मदद जी कहिड़ी ज़रूरत आहे सजावल खान राणी खे उतां कढी अचण खां पोइ मूंखे तव्हां वटि पनाह घुरिजे जेकॾहिं राणी खे मां पंहिंजे घर वञी रहींदुसि न त इहो नवाब खान शैतानगिरी करण खां सवाइ रहंदो कोन। इहो त तूं मेरे सही थो चईं उते वञण खां पोइ नवाब खान तोसां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पियो चालू खेॾंदो ऐं रहियो बावल खान उनजे मथे ते हथ फेरे उनजो हमदर्दियूं कंदो पंहिंजे तरफ़। हा सजावल खान उनजे करे ई मां ओॾां वञणु नथो चाहियां। हिन वक़्तु त बावल ऐं नवाब खान हिक ॿिए जा दुश्मन आहिनि पर मूंसां दुश्मनी निभाइण जे लाइ हू हिकु थी वेंदा। हींअर बाबा असांजो साथ तोसां हमेशह आहे ऐं अॻिते बि रहंदो। तुंहिंजी जॾहिं बि दिलि चाहे पंहिंजी घरवारी खे वठी अची हिते रही सघे हे बि तुंहिंजो पंहिंजो ई तरफ़ो आहे। सजावल खान मुंहिंजी मदद करण जे लाइ तुंहिंजी महिरबानी। मां कुझु ॾींहंनि जे अंदरि ई तव्हां वटि पनाह जे लाइ पहुची वेंदुसि। मेरे हिकिड़ो चकर रुगो छोकिरी खे वठी तूं हिते पहुची वञ तुंहिंजे पहुचण खां पोइ तुंहिंजो को बि दुश्मन हे ॻोठ तो छा ॻोठ जे आस पास बि नज़र न ईंदो इहो वाइदो आहे तोसां। ओ अदा कुल जा अंधा जेकॾहिं मूसा जी शादी थी न हिकु दफ़ो पोइ भले लीमो मरी पए खणी लीमे जी तूं खटाण ठाहे पर तुंहिंजी शादी कोन थींदई। इन जे करे कीअं बि करे मूसा खे इन शादीअ तां हटाए छॾ। आदि तूं छा थी सम्झी त मूसा इन शादी खां इनकार कंदो? कयई न बेअकुलनि वारियूं ॻाल्हियूं कयई न। हाणे कदे मुंहिंजो ब्लड प्रेशर हेॾे होॾे वॾो भाव थी पियो आहे न त अहिड़ी छंड पटियाया पर छॾे हाणे कयई थी लिहाज़ मूसा इन शादीअ तां इनकार कोन कंदो पर जेकॾहिं असां कोशिश कंदासीं न त पोइ मता मूसा इन शादीअ तां टरी वञे। तूं चवीं थी त असां कोशिश कयूं था पर मूंखे नथो लॻे त कोशिश करण खां पोइ बि इहा शादी रुकबी। अदा का नई ॻाल्हि नाहे अॻे चकर बि मूसा शादी करे पियो न तूं शादी थियसि रुकजी वई न टरी वई न शादी। इहो त मूं बि ॾिठो त मूसा जी शादी रुकजी वई पर हिन चकर कीअं रोकजे इहो ॿुधा न। मूंखे छा आहे मूंखे कहिड़ो फ़ाइदो जेकॾहिं तूं मूसा जी शादीअ में ख़ुशि आहीं त पोइ भले छॾे ॾेसि पाणे करे वञी शादी पर जेकॾहिं तोखे बि मूं वांगुरु मूसा जी शादीअ सां साड़ आहे त पोइ पाण ॿधी करे गॾिजी इहा शादी रोके सघूं था। जॾहिं मूंखे बचुल सां शादी करणी आहे त पोइ मां मूसा जी शादी में राज़ी कीअं हूंदुसि? अदा तूं मुंहिंजी सलाह में तूं वञी लीमे जा कन भर मूसा जे खिलाफ पोइ मूसा थींदो छितो मारींदो लीमे खे पोइ मूसा खे थी वेंदी जेल तुंहिंजो रस्तो आज़ाद। हाणे सम्झी वियुसि त तो छा सोचे रखियो आहे। मूसा लीमे खे मारे न मारे पर मूंखे मारे विझंदो। हाँ सियाणी थी तॾहिं त तोसां चङाई न कंदी आहियां न तूं चङाईअ जे लाइक़ कोई न आहे ईअं ई कुआरो कमारो त न आहे पर ईअं ई ढूंढ पाए वञ। हल मां नथी चवां कुझु भेण ईअं लाइ दुश्मन आई हथ सां थी माराई। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।